नाज़िम बुल्डी शाह करीम टन मोहम्मद खानी ठठी ज़िले जे दंग ते मुलाकातियार झिरग पुल वट ठठी ज़िले इंतजामिया नओं टूल प्लाज़ा कायम करे छडियो आहे जिथे ईंदड़ वींदड़ गाॾियुनि खां टूल टैक्स वसूल कयो पियो वञे। ट्रांसपोर्टरनि ऐं मक़ामी ॻोठाणनि एहतजाज कंदे टूल प्लाज़ा खे बंदि करण जो मुतालबो कयो आहे। रवा से पेश है बुल्डी शाह करीम मां इरशाद अली कातियार जी हीअ रिपोर्ट। बिल्कुल हिन वक़्तु बुल्डी शाह करीम असां मौजूद आहियूं जिते टूल टैक्स लॻायो वियो आहे। उन हवाले सां मक़ामी माण्हुनि ऐं ड्राइवरनि जो मोक़ू वठंदासीं कि हिननि जो छा चवणु आहे। इहे तक़रीबन हफ़्तो अॻु शुरू थियो आहे, नओं शुरू असांजो मुतालबो आहे चपे चपे ते टूल आहे। असांखे त जीअं जडाल करे छॾ पोइ तीअं असां करे न सघूं। एक रोड कराची वञूं था 10,000 रुपया जुर्मानो था वठनि। लोड करण खां असांजे कराची जेको बि सिकी वियो अठो रोड बंदि आहे। उन ते चयो एसपी साहब न छॾे थो आली हसन ज़रदारी जो असांखे मिणा आहे जेको हो टूलनि ते न वञो। हाणे हे टूल हो टूल असां त मरी विया मालिक ई कारखाना ॾियनि था। असांजो मुतालबो आहे त को इंसाफ़ हुजे न सर। कतूर या फलाना तेरा रोड प्रामी बाबी असां वञूं कर ऐं टेक्स तव्हां खां वटि करो असां वठी करे तो असांखे चवां हाणे इहा दर्जा ॾिया बि सां छा आहे हिते घणनि ॾींहंनि खां टेक्स कयो हिते जो शुरू करे चवंदा त लोकल गाॾी जो हक़ पोइ रखंदासीं काॾे बि असां पंहिंजी मज़दूरी थिए कान थी ॿुधाइणो पसंदि असांखे बाबा इहो रोड माफ़ कनि असांखे छोड़ो तुंदा कनि सही आहे। हिते वञी त असां इहे बेइज़तियूं ॻाल्हियूं से या थोरी ॻाल्हि कनि असां विढ़ण जुदा कनि असां ट्रेवल जे सेता असां ट्रेवल पोइ घर वञी बंदाई को कमु कयो छा पियो ठीकु आहे सही ॾाढी आहे ॾींदा इहे ॾींदा वरी गुमराह करे दिया पेट्रोल कपिया पहिरां 15 किलोमीटर 12 किलोमीटर। बिल्कुलु तव्हां ड्राइवरनि ऐं मक़ामी माण्हुनि जो मौक़ूफ़ ॿुधो। उन्हनि जो इहो चवणु आहे त हिते असां 50 रुपए खां 500 रुपए ताईं टैक्स ॾेई रहिया आहियूं। अॻियां ठटो में बि ॾेई रहिया आहियूं, हिते बि ॾेई रहिया आहियूं। गवर्नमेंट खे असां अपील था करियूं त हिन टैक्स ते नज़रसानी कई वञे। जी